नाज़रीन अहम ख़बर आख़िरी हैदराबाद में हटड़ी पुलिस फूड खाते जी टीम से गडियल कार्रवाई कंदे जाली केचप ऐं नकली आचार ठाहींदड़ फैक्ट्री सील करे छॾी आहे। पुलिस चयो आहे त अलियाबाद जे ख्वाजा कॉलोनी में निसार अहमद राजपूत नाले शख्स गुज़िरियल 1 साल खां फैक्ट्री हलाए रहियो हो। कार्रवाई करे फैक्ट्री में पियल नकली आचार ऐं केचप समेत ॿियो सामान तहवील में वठी फूड खाते जी टीम खे इतलाह ॾिनो वियो। असिस्टेंट डायरेक्टर फूड कंट्रोल अथॉरिटी जहांजेब संजरानी टीम समेत पहुंची फैक्ट्री में हथ आयल नकली केचप ऐं आचार जा सैंपल वरिता आहिनि। फैक्ट्री खे सील करण बाद मामले जी जांच शुरू करे मुलविस मालिक ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में हटड़ी पुलिस फूड खाते जी टीम सां गडियल कार्रवाई कंदे जाली केचप ऐं नकली आचार ठाहींदड़ फैक्ट्री सील करे छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त अलियाबाद जे ख्वाजा कॉलोनी में निसार अहमद राजपूत नाले शख्स गुज़िरियल 1 साल खां फैक्ट्री हलाए रहियो हो। कार्रवाई करे फैक्ट्री में पियल नकली आचार ऐं केचप समेत ॿियो सामान तहवील में वठी फूड खाते जी टीम इतलाह ॾिनो आहे। असिस्टेंट डायरेक्टर फूड कंट्रोल अथॉरिटी जहांजेब संजरानी टीम समेत पहुंची फैक्ट्री में हथ आयल नकली केचप ऐं आचार जा सैंपल वरिता आहिनि। फैक्ट्री खे सील करण बाद मामले जी जांच शुरू करे मुलविस मालिक ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। खबर ॾियूं पिया कार्रवाई करे फैक्ट्री में पियल नकली आचार ऐं केचप समेत ॿियो सामान तहवील में वठी फूड खाते जी टीम खे इतलाह ॾिनो वियो आहे। असिस्टेंट डायरेक्टर फूड कंट्रोल अथॉरिटी जहांजेब संजरानी टीम समेत पहुंची फैक्ट्री में हथ आयल नकली केचप ऐं आचार जा सैंपल वरिता आहिनि। हवाले सां हैदराबाद खां न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अबड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में हटड़ी पुलिस फूड खाते की टीम से गडियल कार्रवाई की है। कार्रवाई दौरान जाली केचप ऐं नकली आचार ठाहींदड़ फैक्ट्री के सील किया वियो आहे। उन हवाले से हटड़ी पुलिस मूजिब अलियाबाद की ख्वाजा कॉलोनी में निसार अहमद राजपूत नाले शख्स गुज़िरियल 1 साल खां फैक्ट्री हलाए रहियो हो। पुलिस ॿुधायो त कार्रवाई करे फैक्ट्री में पियल नकली आचार ऐं केचप समेत ॿियो सामान तावील में वठी फूड खाते की टीम खे इतलाह ॾिनो। जॾहिं त असिस्टेंट डायरेक्टर फूड कंट्रोल अथॉरिटी ऑपरेशनल जहांजेब संजरानी टीम समेत पहुंची फैक्ट्री में हथ आयल नकली केचप ऐं आचार जा सैंपल वरिता। उन हवाले से फूड कंट्रोल अथॉरिटी के अमलदारनि जो चवणु आहे त फैक्ट्री खे सील करण बाद मामले की जांच शुरू करे मुलविस मालिक ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जेको आहे त इब्तिदाई तौर गॾु थियल मालूमात मूजिब ॼाणियल केचप तोड़े आचार सिहत लाइ हानिकार आहे। जी ठीक है शबीर, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।